वखैरुल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वशर्रुल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तज़अ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म की तारीफ हम्द व सना बुजुर्गी वडाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजन जिनके अल्लाह ताला इन पूरी कायनात जे ला रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्द व सलात के बाद मुअज़्ज़ज़ सामिन इकराम कुरान मजीद जी सूरत हज मजा एक आयत में तिलावत करी।
रब्बे करीम फरमायो या अय्युहन्नास, ए इंसान, जिते जा भाई ताबेदार हो, नाफरमान हो, मुसलमान हो, काफर हो। अन्नास माना मानू, इंसान। ओ इंसान हो पंहिंजे रब खां ॾिजो, जेको तव्हांजो रब आहे, तव्हांजो ख़ालिक आहे, तव्हांजो मालिक आहे, तव्हांजो राज़िक आहे, उन खां ॾिजो। जी क़यामत जो ज़िलज़िलो तमामु वॾी शइ अथव। ॾियण खां पोइ फरमाए त क़यामत जो ज़िलज़िलो तमामु वॾी शइ आहे। जंहिं ॾींहुं खीर पीअण वारी पंहिंजे खीर पीअण वारे खे विसारे छॾींदी। खीर केरु पीआरींदो आहे? मां। इंसान हुजे, हैवान हुजे, खीर जेको पीआरींदो आहे उहा उनजी मां आहे। अल्लाह इन करे ते मिसाल ॾिनो जो इंसान सां मां बेहिसाब मोहब्बत कंदी आहे, बेइंतिहा मोहब्बत कंदी आहे। केतिरियूं तव्हांजो खामियूं हूंदियूं, केतिरियूं तव्हांजूं ॻाल्हियूं हूंदियूं, मां उनखे बर्दाश्त कंदी आहे, मां उनखे लिकाईंदी आहे। आउं त इहो चवंदो आहियां, जेकॾहिं इख़लास आहे, हक़ीक़ी मोहब्बत आहे, त हिन काइनात में रुगो तव्हांजी वालदाई आहे। तव्हां सुठो कमाईंदा हुजो, अबे जे हथ ते रखंदा हुजो, हिकिड़ो महीनो अबे खे न ॾे त पोइ ख़बर पइजी वेंदी बाबा जी मोहब्बत केतिरी आहे। बुझे भाउ, जिते असां ॾींहं राति घर में ख़र्च था कयूं ऐं हू तव्हांखे बिल्कुलु चवंदा तो जहिड़ो माण्हू त को आहे ई कोन। वाह वाह, कहिड़ो त मोहबती माण्हू आहे। हिकिड़ो हफ़्तो ख़र्चो रोक त पोइ मूंखे फ़ोन कजांइ त साईं मूंसां बेदन थी वियो। पर मां आहे उहा जहिड़ो बि हाल आहे, अलाह जी बानी तोखे बर्दाश्त करे थी। उन करे रब्बे करीम मां जो मिसाल ॾिनो जेको इंतिहाई तुंहिंजे वेझो आहे, तुंहिंजो केयर करण वारी, तुंहिंजो ख़्यालु रखण वारी, तोखे सीने सां लॻाइण वारी, पंहिंजो पाण खे पतोड़े, पंहिंजो पाण खे तकलीफ़ूं ॾेई, पर तोखे राज़ी करण जी हुन कोशिशि कई हर वक़्तु, नंढपिण खां वठी वॾे ताईं। ऐं तूं ॾिसंदे त हर हमल वारी पंहिंजा हमल कराए छॾींदी। वतरन्नास सुकारा, तूं ॾिसंदे त माण्हू नशे जी हालत में हूंदा। अलाह त हिनखे मिलंदो छा नशो? जी न, मिसाल रब इन करे ॾिनो जो जॾहिं इंसान नशे में हूंदो आहे त हुनखे होश न हूंदो आहे, किरंदो आहे, थिरंदो आहे, धिका पियो खाईंदो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो त बक बक पियो कंदो आहे, कंहिंखे सुञाणे कोन सघंदो आहे। तुंहिंजी माउ आहे, पीउ आहे, भाउ आहे, ज़ाल आहे, ॾाॾो चाचो, हुनखे होश न हूंदो आहे। फरमाए त यादि रखो हो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं माण्हू ईअं मदहोश हूंदा। वरी अॻियां तरदीद कयईं, वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद, नशे में कोन हूंदा पर तुंहिंजे रब जो अज़ाब वॾो सख़्तु हूंदो। नशो कोन हूंदो पर अज़ाब एॾो हूंदो जो माण्हू किरंदा, छुड़ंदा, ख़बर ई न पवंदी असीं वञूं की न कयूं छा। छो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे जेको अल्लाह ताला पहिरियों ॾींहुं क़यामत जो क़ाइमु कंदो 50,000 साल जो हिकिड़ो हूंदो ऐं सिज हिकिड़े मील ते मथां बीहंदो। हिकिड़ो मील, अॼु किरोड़े मीले असां खां सिज केतिरो मथे आहे। मूंखे ॿुधाए त जून, जुलाई ऐं मई, अप्रैल जे अंदरि हालत केॾी पंहिंजी थींदी आहे, कीअं पियो इंसान गर्मी में मरंदो आहे। जे 50 डिग्री थी वञे त पंहिंजो साह हेठि मथे पियो थींदो आहे। मूंखे ॿुधाए त जेको हिकिड़े मील ते जी सिज बीहे त इंसान जी हालत छा हूंदी। वरी अल्लाह उतारे छॾे ॾींदो। आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी इंसान जेको हिन काइनात में आयो आहे, हिन धरती ते आयो आहे, जेको पैदा थियो आहे, मर्द आहे चाहे औरत आहे, मैदानी मैदान आहे, मैदानी मैदान, इंसानी इंसान आहे। इंसाननि जा समुंड हूंदा अरबे खरबे माण्हू ते गॾु परेशान।
हिसाब किताब कोन पियो थिए, मथां सिज साड़े वेठो, गर्मी लाह कढी छॾिया। पाण फरमाए पघर जेको आहे कंहिंखे भेजनि ताईं हूंदो, कंहिंखे गोॾनि ताईं हूंदो, कंहिंखे चेल ताईं हूंदो। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जेके लगाम पराए वेंदा पघर जा, ही तव्हां वारो मारो पघर कोन्हे, हीअं कयो साफ़ थी वियो, हू त उते इंसान खे कटींदो। इन परेशानी जी हालत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, माण्हू पाण में सलाह कंदा, यार ॻाल्हि ॿुधो, हिते पाण सड़ी विया आहियूं, हाणे ख़बर न आहे त पाण मां जन्नती केरु आहे, जहन्नमी केरु आहे। भला अहिड़ो माण्हू त तलाश कयो, अहिड़ो माण्हू त ॾिसो जेको सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला खे एतिरी सिफ़ारिश करे असांजी त असांजो ख़ाली हिसाब करे, पोइ जेको जहिड़े हिसाब मुताबिक़ जिन्हां वञे थो उनखे मोकिले, पर हिन जी तकलीफ़ मां त परे निकिरी वञूं। कंहिंखे चऊं? केरु आहे पंहिंजो दाद करण वारो? कंहिंखे अॼु फ़रियाद कयूं? आख़िर इत्तिफ़ाक़ कंदा, हलो त हलूं आदम अलैहिस्सलाम ॾे, जेको इंसान पहिरियों हुयो। अल्लाह जे रसूल सां फरमायो त माण्हू आदम अलैहिस्सलाम ॾे ईंदा, अर्ज़ कंदा, तूं उहो इंसान आई जेके अल्लाह पंहिंजे हथनि सां पैदा कयो, तूं उहो आई जेके अल्लाह पंहिंजनि हथनि सां पैदा कयो, तोखे वॾी तहज़ीम ॾियारी, फ़रिश्तनि खां तोखे सजदो कराई, जन्नत में तोखे दाख़िल कयईं। छा कयां? तूं ॾिस असीं केॾी तकलीफ़ में आहियूं, असीं तुंहिंजो औलाद आहियूं। रब साईं खे ख़ाली एतिरी सिफ़ारिश असांजी कर, असांजो ख़ाली हिसाब थी वञे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त आदम अलैहिस्सलाम चवंदो, नफ़्सी नफ़्सी नफ़्सी, मूंखे त पंहिंजी जान जो फ़िक्र आहे, मूंखे पंहिंजी परेशानी आहे। जे आऊं तव्हांजी सिफ़ारिश कयां, रब मूंखे चवे त आदम तोखे मूं झलियो हो न, हिन वण मां न चखजां, उहो कीअं जवाबु ॾींदुसि अल्लाह खे? मूंखां कोन थींदो। तव्हां हीअं कयो, मुंहिंजी सलाह आहे त तव्हां नूह अलैहिस्सलाम ॾे वञो। अल्लाह जे रसूल सां फरमाइनि था, माण्हू नूह अलैहिस्सलाम ॾे ईंदा, उनखे चवंदा तव्हां उहे नबी जे 950 साल क़ौम में तबलीग की, 950 साल, अरे तूं 9 ॾींहं निकिर त तोखे सलाम थो कयां, 9 ॾींहं निकिर त सलाम कयईं, 950 साल। आऊं चवां पियो तव्हांजा कन ॿुधनि पिया, उन पिरासिस में उन रस्ते में निकिरी त ॾिस त केॾो मुश्किल रस्तो आहे। सभ खां अड़ांगो कमु इहो अथव, सभ खां ॾुखे में ॾुखियो कमु इहो आहे। तूं पहिरियों नबी आहीं जो मुशरिकनि ॾे अल्लाह ताला तोखे मोकिलियो। नूह अलैहिस्सलाम चवंदो त आऊं पंहिंजी क़ौम, अल्लाह मूंखे कंहिं दुआ ॾिनी त जॾहिं बि थींदी क़बूल कई वेंदी, मूं पंहिंजी क़ौम लाइ तबाही जे लाइ करे छॾी बसि। नफ़्सी 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 लफ़्ज़ आहिनि, मूंखे पंहिंजी जान जी पई आहे, मूंखे पंहिंजी जान जी पई आहे, वरी आऊं तव्हांजी सिफ़ारिश कोन थो करे सघां। हा एतिरो तव्हांखे चवंदो, तव्हां वञो इब्राहिम अलैहिस्सलाम। अल्लाह जा रसूल सां फरमाइनि था, माण्हू इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे ईंदा, अल्लाह जा नबी तोखे अल्लाह ज़िंदगी में पंहिंजो ख़लील बनायो। क़ुरान में अल्लाह चए थो, मूं इब्राहिम खे पंहिंजो दोस्त बनायो, मूं हुनखे पंहिंजो ख़लील बनायो। ख़लील चइबो आहे इंतिहाई क़रीबी दोस्त खे, जंहिंखे तूं पंहिंजा राज़ ॿुधाए, हू तोखे पंहिंजा राज़ ॿुधाईंदो आहे, जो हिक ॿिए जे तव्हां बिल्कुलु कमु ईंदा आहियो। माना मथो मथे सां दोस्ती आहे न तव्हांजी, अरबी में चइबो आहे ख़लील, माना इंतिहाई वेझो। तोखे अल्लाह केॾो नवाज़ो, ॾिस असीं केॾी तकलीफ़ में आहियूं। अल्लाह खां सिर्फ़ु एतिरी दुआ घुरो त अल्लाह ताला असांजो हिसाब करे। त इब्राहिम अलैहिस्सलाम उज़र पेश कंदो, चवंदो नफ़्सी नफ़्सी नफ़्सी, मूंखे त पंहिंजी जान जो मसइलो लॻो पियो आहे, तव्हां महिरबानी करे केॾांहुं वञो, मूसा कलीमुल्लाह ॾे वञो। अल्लाह जा रसूल फरमाइनि था, माण्हू मूसा अलैहिस्सलाम ॾे ईंदा, अल्लाह जा नबी तूं उहो साॻियो आहीं जो अल्लाह ताला सां तूं कलाम जो ॻाल्हायो। वकल्लमल्लाह मूसा तकलीमा, जे मूसा सां मूं इहे ॻाल्हायो जे ॻाल्हायो वेंदो आहे। ॿियनि फरमाई वरा हिजाब, ए दुनिया वारो मुंहिंजे मूसा जे विच में हिजाब ई पर्दो हुयो। मुंहिंजे तव्हांजे विच में, मुंहिंजे मूसा जे विच में छा हो? पर्दो हुयो। मूं ॻाल्हायो ज़रूरु आहे हुन सां, पर रूबरू मूं हुन सां नाहे ॻाल्हायो। क़ुरान क्लियर थो चवे त मुंहिंजे मूसा जे विच में पर्दो हुयो।
मूसा अलैहिस्सलाम चवंदो त ॻाल्हि इहा आहे, मूंखां हिकिड़ो क़त्ल थी पियो जंहिंजे मारण जो मूंखे हुकुम कोन हुयो। हाणे जे रब मूंखां पुछे त मूसा पहिरीं हिन क़त्ल जो जवाबु ॾे, हलां तव्हांजी सिफारिश करणु, ख़बर पई त मूंखां सुवाल थिए थो, आऊं छा कंदुसि? थियो ईअं त मूसा अलैहिस्सलाम जो क़ौम वारो ऐं बनी इसराइली पाण में विढ़िया पिए। क़ुर में वाक़ियो आहे, हुन दाह कई मूसा मूंखे छॾे कोन थो, त मूसा अलैहिस्सलाम जे ॿार न विढ़ो यार, छॾियो छो पिया विढ़ो? जे पाण सम्झाईंदा आहियूं, जे पाण खां नंढो हूंदो पाण खे ॿ चंबा वठंदो छॾ। मूसा अलैहिस्सलाम करे हिकिड़ो हमरा खे धक उते ई मरी पियो अचे, मुंहिंजा रब मुंहिंजो मक़सदु की जान खां मारणु त कोन हो, मुंहिंजो मक़सदु छॾाइणु हुयो, मरी पियो हमरा। हाणे उनजो जे मूंखां पुछाणो थिए त पोइ तव्हां मुंहिंजो ईसा अलैहिस्सलाम, अल्लाह जा रसूल फरमाइनि था माण्हू ईसा अलैहिस्सलाम ॾे वेंदा, उनखे चवंदा तूं उहो नबी जेको अल्लाह ताला तोखे बग़ैर पीउ जे पैदा कयो, तोसां तोखे पंहिंजो रूह चयईं, तोखे पंहिंजो कलमो चयईं। ईसा अलैहिस्सलाम चवंदो अॼु अल्लाह एतिरी कावड़ में हिन खां पहिरीं मूं कावड़ में कोन ॾिठो आहे, उज़ुर पेश कोन कंदो, अलबत्ता चवंदो तव्हां ईअं कयो, तव्हां मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण सां फरमाइनि था इहो वफ़द मूं ॾे ईंदो, तव्हां अल्लाह जा आख़िरी नबी आहियो, तव्हांखे अल्लाह मेराज करायो, तव्हां ॾिसो त असीं केॾी तकलीफ़ मुसीबत में आहियूं, अल्लाह खां ख़ाली एतिरी दुआ घुरो त असांजो हिसाब थिए। फरमाया आउं सजदे में हलियो वेंदुसि। सही बुखारी जी रिवायत आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, अल्लाह जो एहसान आहे, अल हदीस स्टेज तां तव्हांखे या त अल्लाह जे कलाम जी ॻाल्हि मिलंदी या मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो, न असांखे कहाणियूं अचनि, न बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं अचनि, बुज़ुर्गूं ने इहे कहा फिलाणे हीअं चयो फिलाणे चयो, असांजो को ताल्लुक़ कोन्हे कंहिंसां, असांजो ताल्लुक़ या अल्लाह जे कलाम सां आहे या मोहम्मद रसूलुल्लाह जे फरमान सां आहे। छो जो पाण कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। असांजी ॿ ॻाल्हियूं आहिनि, अतीउल्लाह व अतीउ रसूल, अल्लाह जी इताअत कयो, रसूल जी इताअत कयो। तरक्तु फीकुम लम अमरैन, मुंहिंजे पैगंबर फरमायो त तव्हांजे लाइ ॿ शयूं छॾियो पियो वञा, कॾहिं लन तज़िलू, दुनिया जे माण्हू कोशिशि कंदा आहिनि गुमराह नथा करे सघनि, किताबुल्लाह व सुन्नती, हिकु अल्लाह जो किताब आहे, ॿी मुंहिंजी सुन्नत आहे, मुंहिंजो तरीक़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो ई तरीक़ो आहे, लॿाड़ हणणु, ॿटाक हणणु, किसा बयानु करणु, फिलाणा हीअं चयो फिलाणो, न असांखे किसा अचे, न असां किसा दो, तव्हां ख़ुशि थी वेंदो किसनि में, पर आउं पंहिंजी आख़िबत छो ख़राबु कयां? उन करे असांजो उसूल आहे या त अल्लाह जे कलाम मां ॻाल्हि थींदी या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मां ॻाल्हि थींदी, ऐं इहो मुस्लमान ते फ़र्ज़ु बि आहे त उनखे ॿुधे बि सही, उन ते अमल बि करे, इहा ई प्रचार करे। ॿी शइ जो असांखे न हुकुम आहे, न असीं कंदासीं, न असांखे ज़रूरत आहे, न कंहिं क़बर मां असांखे पुछाणो थींदो। फरमाए त आउं सजदे में हलियो वेंदुसि, डिघो सजदो हूंदो। अल्लाह ताला मूंखे उहे कुझु दुआऊं सेखारींदो, उहे कुझु मूंखे कलमात सेखारींदो, अॼु ताईं इहे दुआऊं कंहिं न सिखियूं आहिनि, कंहिंखे ख़बर आहे। काफ़ी डिघे अरसे खां पोइ, डिघे सजदे खां पोइ अल्लाह ताला फरमाईंदो इरफ़ा या मोहम्मद, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजो मथो मुबारक मथे खणो, जेको चवंदो क़बूल कयो वेंदो। अल्लाह मोहम्मद, अल्लाह मुंहिंजी उम्मत जो हिसाब कर। कंहिंजो फ़िक्र आहे? उम्मत जो उते बि फ़िक्र आहे। उम्मती अलाए जाने केॾां केॾां निकिरी विया, उम्मती 73 फ़िरक़नि में निकिरी विया, उम्मतिन पंहिंजा पंहिंजा इमाम उम्मतिन ठाहे छॾिया, उम्मतिन खे पंहिंजो पेशो ऐं रहबर करे छॾियो। ऐं जेको हक़ीक़ी असांजो रहबर आहे, हक़ीक़ी असांजो मुर्शिद आहे, उन मुर्शिद खां तव्हां मुंहुं मोड़े थो, ख़बर त उते पवंदी न। हिते वक़्तु गुज़री वेंदो, का ॻाल्हि न आहे, का परवाह न कर, पर जॾहिं थींदो न हिसाब, पोइ उते हिसाब थींदो, पोइ ख़बर पवंदी त कंहिंजी इताअत करणी हुई, मुर्शिद कंहिंखे रखिणो हुयो, पैरवी कंहिंजी करणी हुई। ॿुधायो, अंदाज़ो कयो, उलुल अज़्म नबी आदम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, ही अल्लाह जा उहे नबियनि जो वॾियूं हुननि तकलीफ़ूं खयूं, पर एतिरी हिम्मत न आहे जो रब खे चवनि त अल्लाह हिसाब कर, ऐं तूं चईं थो त मुर्शिद खे ॾनु ॾिनुमि, उहो चए थो परवाह न कर, हर शइ मुंहिंजे हथ में आहे, तूं जन्नत में धू हलियो वेंदे, पुरसरात रुॻो हीअं खणंदोसीं निकिरी वेंदे। मूंखे सम्झ में ॻाल्हि अॼु बि कान आई, शायदि तव्हांखे अची वञे। मूंखे ॿुधाए त कंहिंखे जुरत आहे जो रब खे चवे
मोहम्मद रसूलुल्लाह साहब फरमाइंदा आऊं बि सजदे में किरी पवंदुसि, आऊं बि सजदे में हलियो वेंदुसि, आख़िर मूंखे रब चवंदो घुर छा थो घुरी? अल्लाह मुंहिंजी उम्मत जो हिसाब शुरू थी वियो। हिसाब ॾुखियो अथव। ववुदियल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फीह वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। जॾहिं किताब रखियो वेंदो तूं ॾिसंदे त गुनहगार उन किताब खे ॾिसी ॾकंदा पिया हूंदा। किताब खे ॾिसी ॾकंदा। किताब खां केरु ॾिनो आहे? आऊं तव्हांखे कंहिं लाइब्रेरी में कंहिं किताब घर में वठी वञा, उहो मुख़्तलिफ़ ज़बान में हुजे, तव्हांखे घटि में घटि अरमान थींदो, असर थींदी, अफ़सोस थींदो त यार जेकर आऊं पढ़ियलु हुजां हा त हिन किताब खे ॾिसी वठां, हिन जी माना मतिलबु सम्झां। तव्हां हुन खां डिॼंदो कोन, उन किताब खे ॾिसी ॾकंदो कोन। ही छो पियो ॾके? ही छो पियो ॾिजे? ही तुंहिंजी ज़िंदगी जी फिल्म आहे। फिल्म ॾिसंदो आहे न शौक़ सां। हीअं त मोबाइल अची वई, जॾहिं टीवी हूंदी त तुंहिंजी माउ बि भरिसां हुई, तुंहिंजी धीउ बि भरिसां हुई, तुंहिंजी ज़ाल बि भरिसां हुई, तुंहिंजी नुंहुं बि भरिसां हुई, तुंहिंजा पुट बि भरिसां हुया। छा छा पोज़ ईंदा हुआ, छा छा फिल्मूं ॾिसंदो हुए। हाणे त हर को पंहिंजे मुंहुं ॾिसे वेठो, छो जो मोबाइल जो दौरु आहे, टच जो दौरु आहे। हर हिकु नींगरी हुजे, छोकिरी हुजे, पोड़ो हुजे, पोड़ी हुजे, जवान हुजे, माशाअल्लाह निंड फिटी वई, अखियुनि में पिचूं पइजी वियूं, पर राति जो हरभरू सुम्हे कोन थो, चए थो बग़ल में ई रखां। ऐं यकीन कयो जॾहिं नौजवान जो ख़तमु थींदो आहे बैलेंस, ऐं चवंदो किथे हिन भागे खे अटैक न पइजी वञे त यार 3 थिया आहिनि, बैलेंस खुटी वियो आहे, कंहिंखे चवां? दुकान त बंदि हूंदा, कर्ज़ बि खणी चुको आहियां। अल्लाह हुन ते रहम करे वीचारे ते, वीचारा करे थो। रहम जी दुआ घुरी सघूं था न भाउ हुन जे लाइ। ही तुंहिंजी ज़िंदगी जी फिल्म आहे, बाना ॾिनी छो पियो? ही जवानी पोड़ो पर ही तुंहिंजे नंढपण जो जेको जॾहिं खां होश आयो आहे, ही तुंहिंजो किताब आहे, पढ़। माल हादल किताब हमरा दाह कंदो यारो हिन किताब खे छा थी वियो आहे? छा थियो अथसि? ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। हिन मुंहिंजो वॾो गुनाह बि नाहे छॾियो, नंढो बि नाहे छॾियो। हिकिड़ा गुनाह मूं मंज़र आम ते कया, हिकिड़ा गुनाह मूं खुले आम कया, ॿिया लिकी छपर में कया हुन। मूंखां सवाइ ॿियो केर बि कोन हो। उहे गुनाह बि हिन में शुमार थियल आहिनि, इंदिराज थियल आहिनि, बिले सां गॾु लिखियल आहिनि त फिलाणी जॻह ते, फिलाणे वक़्त ते, फिलाणे ॾींहं ते, फिलाणी ज़मीन ते तो ही गुनाह जा कम कया। माल हादल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा। रब चए थो जेको करे आई तुंहिंजे साम्हूं आहे। वला यज़लिमु रब्बुका अहदा। तुंहिंजो रब कंहिं ते ज़ुल्म करण वारो कोन्हे। जी तुंहिंजो रब किथे ज़्यादती करण वारो कोन्हे। माना जेको कयो अथई किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून। जी मुंहिंजे लिखण वारा बुज़ुर्ग ॼाणनि था जो तव्हां कयो था। हिकिड़ो साॼे पासे अथई, ॿियो खाॿे पासे अथई। हिकिड़ी तुंहिंजी नेकी पियो लिखे, ॿियो तुंहिंजी बदी पियो लिखे। हिकिड़ा तुंहिंजूं चङायूं पिया लिखे, ॿियो तुंहिंजूं मदायूं पियो लिखे। किताब ई पिया लिखजनि। ॿई तव्हांजा अमल, तव्हांजा किरदार जेको करी पियो ॾींहं जो, राति जो, सुबुह जो, सहर जो, कहिड़ी बि हालत में करी पियो, निंड तो कान्हे, छो जो निंड में कोन था लिखनि तव्हां ते माफ़ आहे। बाक़ी जाॻंदे जेको कुझु करी पियो तुंहिंजो सॼो मामिलो लिखिजे पियो, चिठो तुंहिंजो भरिजे। कि तो ते ज़ुल्म कोन थींदो। फम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनिही फयक़ूल हाउ इक़्रऊ किताबिय इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबिय फ़हुव फ़ी ईशतिन राज़िय। कि जेके साॼे हथ में किताब ॾिनो वियो, छा चवंदो? हाउ इक़्रऊ किताबिय। ओ यारो, ओ इंसानो, ओ मुंहिंजा भाइरो, मुंहिंजे घर वारा, चो मुंहिंजो किताब पढ़ो। हू किताब खे ॾिसी डिॼे वेठो, ही किताब खे ॾिसी ख़ुशि पियो थिए, एॾो ख़ुशि पियो थिए जो दुनिया वारनि खे सॾे पियो, पंहिंजा सुञाणू सॾे पियो, घर वारनि खे पियो सॾे, अचो मुंहिंजो किताब पढ़ो। इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबिय। मूंखे यकीन हो त मूंखे पंहिंजो हिसाब मिलंदो।
इन यकीन जे करे रात केडी भी थदी छो न होजे, फजर केडो थदो छो न होजे, पर मु थदे पानी से वजू करे नमाज पढ़ी हुंदी, मु तहज्जुद पढ़या हुंदा, मु रोजा रखया हुंदा, मु नमाज पढ़ी हुंदी, मु ज़कात ॾिनी हुंदी, मु हज कया हुंदा, हराम कोन खादुम, व्याज कोन खादुम, माण्हुनि जा हक़ कोन खादुम, ॿनिन ते कब्ज़ा कोन कयमि, माण्हुनि जा गज़ब कोन कयमि, माण्हुनि सां बद अख़लाक़ी कोन कयमि, पाड़े वारनि सां चङो रहियसि। वजह कहिड़ी हुई त मूंखे यकीन हो त इन्हनि कमनि जो मूंखे नतीजो मिलंदो। अॼु मूंखे अल्लाह ॾिनो आहे। इन्नी ज़ननतु अन्नी मुलाक़िन हिसाबिया, मूंखे यकीन हो त मुंहिंजो हिसाब मूंखे मिलंदो। फ़हुव फ़ी ईशतिन राज़िया, मालिक तो ऐश व आराम जी ज़िंदगी में रहंदो। व अम्मा मन ऊतिया किताब शिमालिही फ़यक़ूलु या लैतनी लम ऊत किताबिया व लम अद्रि मा हिसाबिया या लैतहा कानतिल क़ाज़िया मा अग़ना अन्नी मालिया हलक अन्नी सुल्तानिया ख़ुज़ू फ़ग़ुल्लू। फरमाए जेके खाॿे हथ में किताब ॾिनो वेंदो, चवंदो हाय अफ़सोस मूंखे किताब न मिले हा। छो न मिले हा? मूंखे कान ख़बर त अहिड़ा ॾींहं ॾिसणा पवंदा। मूं त दुनिया में हैवाननि वांगुरु ज़िंदगी पे गुज़ारी, ॼाओ आहियां, वॾो थियो आहियां, शादी करी अथमि, बचड़ा थींदा, उन्हनि जी शादी कंदुसि, उन्हनि जा कमाईंदुसि, कमाए कमाए चेल चिबी थी, वञी वञी गोले पीर जे क़ब्रिस्तान में दफ़न थियो या किथे न किथे छा दफ़न थियो। अब छा थियो? हा हीअं आयो वीचारो दुनिया में, बचड़नि लाइ करे वियो, ॾाढो कमाए वियो, ॿनिन जा वॾा हिसाब रखी वियो, हाय हाय एॾो कयो बसि भाऊ, कमायो थिए न कमायो, पर पंहिंजो जो हिसाब ख़राबु करे। मूंखे ख़बर कान हुई जो हिसाब थींदो। या लैतहा कानतिल क़ाज़िया, खाॿे हथ में जॾहिं किताब चवंदो काज करे पहिरियों मौत मुंहिंजो कमु तमामु कयो चुके आहे, पहिरियों जॾहिं मौत वरी ॿीहर न उथां त बहितर हो। अॼु मौत ख़ाली मूंखे तव्हांखे ॿुधायो वञे त मौलाना अधु कलाक खां पोइ तव्हांजो मौत आहे, ऐं साईं अधु कलाक त ॿुधायो हीअं अटैक थी माण्हू मरी पवंदो, हाणे मरां थो। उन छा चवंदो यार मोल चङोसि ॿियो, ही जो मूंखे उथारियो तॾहिं केरु वेल में मुंहुं ॾे। मागना अन्नी मालिया, यारो मुंहिंजो माल मूंखे कमु कोन पियो अचे। कहिड़ो माल? दुनिया में त इलाही माल मूं गॾु कयो, दुनिया में इलाही दौलत वारो हुउसि। यौम ला यनफ़उ मालु वला बनून इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम। कुरान असांखे पहिरीं ॿुधाए छॾियो, इंसान इहो ज़हन में रखजा त क़यामत जे ॾिहाड़े तोखे माल ऐं औलाद ॿई कमु कोन ईंदा। मतां भुल हुजे, मतां तुंहिंजो वहम हुजे त दुनिया में मालदार आहियां, आख़िरत में मालदार थी, दुनिया में औलादी आहियां, आख़िरत में मूंखे औलाद हूंदो पर थींदो जा। वला यसलु हमीमुन हमीमा युबस्सरूनहुम यबद्दुल मुजरिम लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमैद बनीह व साहिबती व अखी व फसीलती लती तुवी व मन फिल जमीअन सुम्मा युंजी कल्ला इन्नहा लज़ा नज़ातन लिशवा तदू मन अदबर व तवल्ला। फरमाए उन ॾींहुं दोस्तों खे कोन पुछंदो, क़यामत जो ॾिहाड़ो आहे, जहिड़ो थोरो कोन्हे। दोस्त खे कोन पुछंदो, ओ गोले पीर वारा तूं चवंदे त यार हाणे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हले किथे जो हो, अरबे खरबे माण्हू हिते गॾनि, मूंखे किथां नज़र ईंदो मूंखे पुछंदो। युबस्सरूनहुम, अल्लाह चए थो उनखे ॾेखारियो, पकड़े उनखे सौई अथई, ही तुंहिंजो जिगरी यार मथो मथे दा तुंहिंजी यारी हुई न, तो पंहिंजी दोस्ती में छा छा पे दुनिया में कई न, यार छा कयूं, बसि दोस्ती आहे निभा न। अल्लाह चवंदो बीठो अथई, परे बि कोन्हे, तुंहिंजे साम्हूं आहे, ॾिसां तोखे कमु त अचे। यबद्दुल मुजरिम यौमइज़िन, जे उन ॾींहुं मुजरिम चाहींदो त मुंहिंजी जॻह ते मुंहिंजे औलाद खे जहन्नम में विधो वञे। औलाद केॾो ज़ालिम थी बीठो आहे पीउ। अजड़े मुझे तव्हांजे पुट खे को हिकिड़ो चंबो हणे त पाण चवंदा घटि में घटि ॿ त हणांसि, पोइ भले करे केॾो तूं हीण वई, हाल फिलहाल तव्हां पोइ ॿिया फ़ैसिला थींदा। अल्लाह चए थो उन ॾींहुं मूंखे मिठो कंदो। अल्लाह ही मुंहिंजो औलाद आहे न, इन सभिनी खे जहन्नम में दाख़िल कर। वसाहिबती वाखी, मुंहिंजी ज़ाल खे जहन्नम में दाख़िल कर, मूं कॾहिं बि इहो चवणु कोन मोटायो।
अमर वीचारी चई चई थकी पई करे पैर में चप्पल कोन हूंदा हुआ वरी गायणो अचे त निभागो हज़ारे लुटाईंदो शर्म त तोखे अचे कोन थो भींगियो पिण सां पिनी भी पैसा खणी वेंदो या अल्लाह मुझी ज़ाल जेकी आहे मूं कुछ भी कोन हो मूं किस्तुनि ते हाणे हिनखे राज़ी कयो जीअं मूंखे चई मूं तीअं पे कयो भला हाणे त मुंहिंजी जॻह ते हिनखे जहन्नम में दाख़िल कर साहिबती वाखी मुझे भाउ के जहन्नम में दाखिल कर वफसीलती लती तू भी मुझे पूरे खानदान के जहन्नम में दाखिल कर डाडी नानी भी भले जहन्नम में हले डाडो भी मिली खैरा जहन्नम में वने नानू भले वने मुखे परवाह काने पर मुझी जान छड़ा घना पेश किया था सल्ला के और पढ़ने सूरह हका सूरह कुरान तो पढ़ते मुसलमान वमन फिल अर्द जमीअन सुम्मा युंजी ॾिसंदो त हेड़ा प्यारा मूं पेश कया औलाद पेश कयम घरवारी पेश कयम भाव पेश कयम खानदान भी पेश कयम का भी शइ कबूल कर पी थे चलो जमीन जा सब मानू जहन्नम में दाखिल कर पर मुखे निजात दे कल्ला इन्नहा लज़ा नज़ात लिशवा तदू मन अदबर व तवल्ला जी खबरदार भड़कंदड़ बाद ही तुझे मुंह जी खल लाहींदड़ अथई ई तुझो दुनिया जो कानून होंदो पी चोरी कई है अब हणो तो पुट के अंदर पुट चोरी कई है हणो पी के अंदर अदा भाउ खणो खानदान कर आखिर ते पेच पवंदो न अल्लाह जो दुनिया जो कम है ई मुंजो कम है मालिक यौमिद्दीन इंसाफ जे ॾींहं जो मालिक है हां तुझे औलाद खां तुझी घरवारी खां तुझे माइटन खां मिटन खां हुन जो फैसलो थींदो तुझी गाल बुधा तुझो फैसलो तो सा लगाए फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूर फ़ला अंसाब बैनहुम यौमइज़िन वला यतसाअलून थी जॾहिं सूर फूको वेंदो क़यामत क़ाइम थींदी हसब नसब माइटी मिटी सब ख़त्म थी वेंदियूं सूरत मुमिनून कुरान पढ़ मुसलमान किसी टाइम कोने मौलवी साहब बाबा वाकई वांदो को नहीं होटल मां तू वांदो को नहीं ओताक मां तू वांदो को नहीं कचहरी मां तू वांदो को नहीं घर खां तू वांदो को नहीं कारोबार खां तू वांदो को नहीं हां गिलाउन खां तू वांदो को नहीं माण्हुनि सां जेको बदतमीज़ी खां तू वांदो को नहीं तो वाकई टाइम कोने तू छो भला कुरान पढ़ी हुजे ई टाइम तो पढ़ंदे तोखे का दिलचस्पी आहे मरण तोखे यादि आहे ई कोन तू छो पढ़ंदे अरे 70 साल पोड़े के बिहार से चलो मुखे सूरत कौसर जी माना तो बुधा बुधाई दो दादा भला के दो हीरा तो बुधा सुभान अल्लाह माथ कोन कराए सघंदेस भला के दुनिया जी गपशप बुधा तो पंहिंजा यकीन कर तोखे एजू मना गुझार तू बुधाईंदो तोखे एड़ा किस्सा बुधाईंदो तो बणाई पोड़ो एतिरो जाने दो पर इन ज़ालिम के सूरह कौसर जी माना कान थी अचे छो न थी अचे इन जिंदगी में कदे सोचो भी कोनो इनके मरण याद कोनो इनके कब्र याद कोनी इनके हशर याद कोनो इनके जन्नत याद कानी इनके जहन्नम याद कोनो इनके खाली दुनिया जी पई दुनिया के चक्कर में मरी वियो कुछ कोन थी सके समझो छा था अफहसिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन ओ इंसानो तव्हां छा था समझो मूं तव्हां के बेकार पैदा कयो आहे छा मोॾे मोटी कोन ईंदो तव्हां समझो छा पंहिंजो पाण मूं पैदा करे तव्हांखे छॾे ॾिनो तव्हां ईंदो कोन मोॾे वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मु इंसान जिनन के पंहिंजी इबादत ला महज पैदा कयो मु तव्हांखां कमाई कान ते घुरी जंहिं मक़सद ला मालिक पैदा कयो अॼु मक़सद असांखे यादि ई कोन्हे दुनिया 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 केतिरी खणंदे छा खणी वेंदे हज़ारे एकड़ वारा लखे एकड़ वारा मिल्कियत वारा महल वारा बिल्डिंगुनि वारा औलाद वारा मूंखे ॿुधायो त छा खणी विया गॾु तू वो खणी वेंदे जे हुननि कुझु खयो आहे त तूं बि ॿुधा छा फरमाई जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइम थींदी माइटी मिटी टुटी वेंदी वला यतसालून पुछंदो खां कोन
कॾहिं ॾिसो तव्हां कंहिंखे दुख में ॾिसंदा आहियो छा चवंदा अबा ख़ैर त अथई न छा जो ख़ैर क़ुर चए थो तोखे पुछंदो बि कोन फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फौलाइक हुमुल मुफ़्लिहून चीज़े जा अमल गरा निकिता हुए कामयाब हूंदा वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फौलाइक अल्लज़ीन ख़सिरू अनफुसहुम फ़ी जहन्नम ख़ालिदून चीज़े जा अमल हल्का निकिता बुराइयूं घणियूं निकितियूं ये नुक़सान खणण वारा माण्हू अथव हमेशह जहन्नम में रहंदा किताब आहिनि हिकिड़ो साॼे हथ में ॿियो खाॿे हथ में अल्लाह चए थो साॼे हथ वारा कामयाब थी विया ऐं खाॿे हथ वारा नाकाम थी विया ख़सरू अनफुसहुम हिननि पंहिंजो पाण खे नुक़सान में रखियो दुनिया में ही पंहिंजो हिसाब में सम्झंदासीं कामयाब आहियूं ये नुक़सान वारा हमेशा जहन्नम में रहंदा तलफ़हुजुमुन नार वहुम फ़ीहा ख़ालिदून अल्लाह चवंदो मोहन जा सना ते बदशिकल थी वेंदा काले चइबो आहे इंतिहाई बेज़कार बदशिकल क़ुर गवाह है सूरत मोमिनून अहिड़ो सिपारो आहे तर्जुमो थियो क़ुर जो पढ़जो वञी मस्जिद में ती हिन जो शिकलूं जेके आहिनि बिल्कुलु बदशिकल थी वेंदा सुञाणप में कोन ईंदा अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुंतुम बिहा तुकज़िबून चेविंदो बाना छा तो मौजूद आया तो कोन आयो जेके तुंहिंजे मथां तिलावत कई वेंदियूं पर तो उन्हनि खे कूड़ो सम्झो अॼु ॾुख अथई न अॼु तकलीफ़ में यादि थियो ज़मानो उहे ॾींहं यादि अथई तुंहिंजे मथां मुंहिंजूं आए तूं तिलावत थींदियूं हुयूं क़ुर पढ़ियो वेंदो हो पर तो उनखे कूड़ो सम्झो कि मां मुननि जे चक्कर में न अचिजो मूं चयो मवाली जे चक्कर में अचिजां सही आहे न सिगरेट जा सूटा तोखे माना ॾींदो न चर्च जा ऐं शराब जूं बोतलूं प्यारी ॾेई थी मुले जे चक्कर में न मूं चयो हा मवाली जे चक्कर में जां भाउ सही पियो पुटु हिकु नसीहत करी बदबख़्त इंसान असां कॾहिं जो असांजे चक्कर में अचो कंहिं तव्हांखे चयो आहे पाण अच न दुनिया जे हिसाब सां केॾी महिनत थो करी रात जा 3 हुजनि मथां पारो पवंदो हुजे वारो तुंहिंजो पाणी जो हुजे ॾकंदो ॾकंदो यकीन कर त कोडर अथई कुल्हे ते कांचड़ी बि कान अथई या गोॾड़ी ॿधी पई ऊंधो थियो पियो ई त छा में वाटर में मजाल आहे तुंहिंजो हिकिड़ो मिंट त केरु खाई ॾिसारे साईं रोज़ी आहे कर रोज़ी जो चकर मूं कॾहिं चयो आहे त कोन्हे वराणो पाण मूं कॾहिं चयो आहे त सी में कमु न आहे करणो ये सब कम करना पर मुख्य बता असल मकसद तो के याद आहे एड़े सीए में करे मस्जिद में पहुंचे न बाकी पानी जो तुझे को मिनट खाए तो के सलाम कम वरी अगलो जो पानी आ वो सुजाल वजी सी आए उथियो कोन हुंदो अजा डाढो पानी बनाए या खबर पई तो तोखा अगी हमरा जो को आए सो डकंदे डके ते पहुंची वा पो मूथल यार तो अगे बिठो सर मु समझ कोन अले के कोन दो अचे लठियो बांधियो न पानी ते कतल बि थींदा आहिनि पाणी ते कोन थींदा अलाह चवंदो तुंहिंजा मोह तब्दील थी वेंदा तव्हां वटि मुंहिंजूं आहे तूं आहियो पर इनकार कयो छा चवंदा रब्बना ग़लबत अलैना शिकवतुना व कुन्ना क़ौमन ज़ालिमीन अल्लाह ॻाल्हि आहे त असां ते बदबख़्ती छाइजी वई असां दुनिया जा थी रहियासीं ऐं वाक़ई असीं गुमराह हुआसीं असीं वाक़ई गुमराह हुआसीं तुंहिंजी ॻाल्हि असां कान ॿुधी तुंहिंजे पैगम्बर जी ॻाल्हि कान ॿुधी ॿुधाइण वारा ईंदा हुआ पर असां तवजो कोन कंदा हुआसीं ॻाल्हि त क्लियर आहे ॻाल्हि तुंहिंजी साफ़ आहे मुंहिंजा रब पोइ छा कयां छा था चाहियो रब्बना अखरिजना मिना फइनुतना फइन्ना ज़ालिमून अल्लाह असांखे जहन्नम मां कढ असांखे वापसि हिकिड़ो भेरो मोकिल हाणे असांखे वापसि दुनिया में मोकिल जेकॾहिं इहे साॻिया कम करे अचूं त पोइ असीं ज़ालिम आहियूं हिकिड़ो दफ़ो असांखे मोहलत ॾे वलो दराइद मुजरिमून नाकिसू रूस मिन रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजना नामल सालिहन इन्ना मुकिनून
अल्लाह फरमाए तो सूरत सजे जे अंदर तू ॾिसंदे त मुजरिम गुनाहगार कंध झुकाए रब जे साम्हूं बीठा हूंदा। अॼु पैसो अचे त मां सीटी हले थो आहे तो हेठि ॾिस। अरे सीट वारा केतिरा ॾींहं सीट जवानी में केतिरा ॾींहं मगरूरी आहे। अरे पोड़ो थी लठ ते त करे घर वारा कोन था पुछनि 80 साल होते त बोली खुदा गवाए त माण्हू ईंदा साईं दुआ कयो बाबा जे लाइ मुंहिंजो कहिड़ी कयांसि बाबा जेकी मुनासिब सम्झो था न दुआ कयो त बाबू हली पए। अरे तुझे पीउ वीचारे हेॾी मेहनत कई एकड़ तोला ठाहियईं तोला बंगला ठाहियईं तोखे शादियूं कराई चंडा तुंहिंजे लाइ छा उन कोन कयो। अॼु चए थो त पंहिंजे पीउ लाइ असांजी दुआ ऐं बाक़ी जेकर पोड़ो आहे सिगरेट पीअण को सॼी राति निभागे जी खाऊं खाऊं लॻी पई आहे न पाण सुम्हे न घर वारनि खे सुम्हण कोन्हे। अहिड़ा त दुआऊं त घुराईंदा न त साईं हले वीचारो हले पूरो थिए दुनिया में। मूंखे ॿुधाए त उते चवंदो अल्लाह चए थो इहे मुजरिम जेके आहिनि ये मगरूर तकबुर करण वाला पंहिंजी ज़ात ते तकबुर पंहिंजे माल ते तकबुर पंहिंजी हुकूमत ते तकबुर पंहिंजी वज़ारत ते तकबुर पंहिंजी ज़मीनुनि ते तकबुर पंहिंजी जवानी ते तकबुर पंहिंजे इल्म ते तकबुर चई अॼु सने साॻिया मुंहिंजे साम्हूं कंध झुकाए बीठा हूंदा। रब्बना अबसरना व समिअना फरजिना अल्लाह अखियुनि सां ॾिठोसूं कननि सां ॿुधोसूं हाणे हिकिड़ो भेरो दुनिया में वापसि मोकिल। कहिड़ी यादि आई तोखे ॻाल्हि छो थो वञणु चाहीं शादी कंदे बि न साईं छा कयूं बचड़ा यादि आया अथई कारोबार यादि आई दोस्ती यादि आई ज़मीनूं यादि आई कहिड़ी शइ तोखे मजबूर कयो आहे चई थो मूंखे वापसि कर। फरजेना नअमल सालिहन इन्ना मूकिनून अल्लाह वापसि मोकिल असीं चङा अमल कंदासूं। हाणे असांखे यकीन थी चुको पहिरीं असां कोन पिए मञियो ॿुधाइण वारा ईंदा हुआ पर असां यकीन कोन कयो पर अॼु जॾहिं जहन्नम खे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं ॾिठोसूं ऐं हिन में घिरिया बि पिया आहियूं वॾी तकलीफ़ में पर हिकिड़ो बि असांखे वापसि मोकिल। असां नेक अमल कंदासूं चङा अमल कंदासूं। अॼु तूं चङा अमल कर नथो करी उनजे वेझो न आहीं माना उन ॾींहुं तोखे ख़बर पइजी वेंदी त चङा अमल थींदा छा आहिनि नेकी थींदी छा आहे। अल्लाह जो रसूल फरमायो त हिकिड़ो शख़्स जो हिसाब किताब थी वेंदो तोड़ियो वियो हिसाब किताब वज़न कयो वियो अमलनि जो ख़बर पई त जन्नत वञण जे लाइ हिकिड़ी नेकी खपेसि। घणियूं नेकियूं न नेकी हिकिड़ी खाली बस ओनली वन या नेकी मिले धणीअ खे जन्नत में हलियो वञे पाना जी मुंहिंजा वञ भला कंहिंखां वठी आहे। और बे खरबे माण्हू बीठा आहिनि माण्हू आहे त कंहिंजो पुटु बि हूंदो न माउ बि हूंदी पीउ बि हूंदो भाइर भिंड दोस्त अहबाब मिलण जुलण वारा माइट मिट इहे सभु हूंदा आहिनि हुनजा इंसान आख़िर को त रिश्तो आहे ईअं त मिटी मां त ख़ाली त पैदा कोन थियो न वेंदो सदा हणंदो अदा ख़बरूं ख़ैर जूं हिसाब किताब मुंहिंजो थी वियो आहे पर हाणे हिकिड़ी नेकी खुटी पई अथमि या महिरबानी करे मूंखे ॾियो त जन्नत में वञो त मां ॻाल्हि ॿुध तुंहिंजो हिसाब थी वियो की हा की असां त थियो ई कोन्हे तूं त क्लियर थी वएं पर असांजो हिसाब ई कोन थियो आहे। जेकर इहा नेकी असांजी खुटी पए त पोइ असीं हिन जॻह ते कंहिंखां वठंदासूं न यार मायूस थी वापसि ईंदो ते मुंहिंजा रब केर बि नेकी ॾियण जे लाइ तयार न आहे। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि कुरान क्लियर चई छॾियो जी उहो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं इंसान पंहिंजी माउ खां पंहिंजे पीउ खां पंहिंजे भाउ खां पंहिंजे औलाद खां पंहिंजी ज़ाल खां भॼंदे नज़र ईंदो। अल्लाह साफ़ थी छॾियो माना ये सभु रिश्ता मौजूद आहिनि वो तोखे उते हिकिड़ी नेकी ॾियण जे लाइ तयार न थींदो चलो बाबा वञी पंहिंजे कम जी कर दुनिया जूं ॻाल्हियूं विसरी त मूं केॾो हॾ रोकियो केॾी न महिनत कई केॾी न तकलीफ़ वई यादि रख कंहिंखे तुंहिंजो को अहसासु कोन थींदो तोखे अहसासु थींदो यार हीउ मूं छा करे वियो छो मूं पंहिंजे रब खे नाराज़ कयो।
रब्बना अखरिजना मिन्हा फनुदना फइन्ना ज़ालिमून क़ाल अक्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून। अल्लाह छा चवंदो, ज़लील थींदा रहो, जहन्नम में सड़ंदा, मूंसां न ॻाल्हायो। तव्हांजो नौकर न को नौकर हुजे या तव्हां खां कुझु घटि वारो हुजे, औलाद छा चवंदा निकिरे तव्हां हकार सां चवंदो ई न, अरे हल दरकारी ॾे कोन ॾींदो ई। नौकर सां कहिड़ी हालत था कयो, तोबा रब ॾे पनाह। शल मिस्कीन का के हारी का गलती न थे, के मजदूर का गलती न थे, उहे बकवास कंदा आहिनि, उहे गारियूं ॾींदा आहिनि जो माण्हू कन झड़े पर इंसान आहे, हैवान आहे, हिनखे एतिरो ख़्यालु न आहे जो पंहिंजे मातहत खे एतिरी बदतमीज़ी थो करे। तोखे रब जेकॾहिं वॾो कहिड़ो मक़सदु न आहे त तूं सभु माना त शयूं ओरांगे वञ, हदूं पार करे वञ, हर शइ जो अख़लाक़ आहे। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 10 साल ख़िदमत कई, मूंखे यादि न आहे त कॾहिं मूंखे झड़कियो हुजो, कॾहिं मूंखे मारियो हुजो, कॾहिं मूंते मुंहुं ख़राबु न, वॾी मोहबती प्यार सां जेके ॾींहुं मूंखे अलाह जो रसूल कंहिं कम सां मोकिलियो, उमिरि अञा नंढी हुई, ॿाहिरि जो नित मुंहिंजे उमिरि वारा पे रांदि रहियो, ऐं रांदि में लॻी वियुसि, मूंखे ॻाल्हि ई विसरी त मूंखे अलाह जो रसूल कंहिं कम सां मोकिलियो आहे। ख़बर उन वक़्तु पई जे मोहबत मुंहिंजी पोयां अची मूंखे झलियो, ॾिठुमि त अलाह जा रसूल अनस जी अलाह रसूल, मूं तोखे कंहिं कम सां मोकिलियो आहे भाउ? जी साईं, वञ हाज़िर आया सब अजाए सामने आहे, तेरी मोहब्बत ही रहमदिली सामने। देखिए अल्लाह चाहे तो छा तो फरमाए, हलो हलो मूंसां न ॻाल्हायो, तव्हांखे यादि आहे इन्नहुम कान फरीक़ुन मिन इबादी यक़ूलून रब्बना आमन्ना फ़ग़फ़िर लना वरहमना अंत ख़ैरुर राहिमीन फ़त्तख़ज़्तुमूहुम सिख़रिया हत्ता अंसौकुम ज़िक्री व कुंतुम मिनहुम तज़ाकून इन्नी जज़ैतुहुमुल यौम बिमा सबरू अन्नहुमुल फ़ाइज़ून। वो याद है वक़्तु साईं कहिड़ो कि मुंहिंजा कुझु बहाना हुआ, दुनिया में मुंहिंजा चङा इंसान हुआ जेके मूंखां दुआऊं घुरंदा हुआ, जेके मूंखां इस्तग़फ़ार कंदा हुआ, मूंखां रहम जी अपीलूं कंदा हुआ। हो फ़त्तख़ज़्तुमूहुम सिख़रिया, तव्हां उन ते ठठोलूं कंदा हुयो, तव्हां उन ते मज़ाक़ कंदा हुयो, तव्हां उन ते खिलंदा हुयो। उहो वक़्तु यादि अथव? अॼु कोन खिलंदा। अॼु मूंखे ॿुधायो ॾाढ़ी कंहिंजी हलड़े मुले जी ॾाढ़ी त अड़े चंडा त ॾाढ़ी हुन पंहिंजी रखी आहे, तुंहिंजी ॾाढ़ी में लॻल आहे छा? तू भले पप्पू थियल तोखे केरु झलियो आहे? ॿिए जी ॾाढ़ी ते खिलींदो। अरे मूंखे हैरत आहे, ख़ुदा जो कसम अखियुनि सां ॾिठोसि 80-80 साल जा भपड़ कोड़ा अॼु मरे या सुभाणे मरे, हजामो चमड़ी मां पकड़े पकड़े ॿुधाए। अरे मुंहिंजो चाचा अञा हाणे कंहिंखे थो ॾेखारी? अरे मौली साहब छोड़ो यार, मौली तोखे छा कंदो? मूंखे सम्झ में कान आई ते ॾाढ़ी कूड़नि खे ॿिए जी ॾाढ़ी ते खिलींदो तूं। तोखे अल्लाह तौफ़ीक़ नाहे ॾिनी त कम से कम तूं पंहिंजे वात खे झल त सही, पंहिंजे पाण ते कंट्रोल रख त सही। क़ुरान तो चवे त उहो ॾींहुं यादि अथई। हाणे सलवार असांजी मथे हूंदी आहे, भेॼनि खां मथे, पोइ ॿुधंदा आहियूं कई दफ़ा अदा नंढे भाउ जी पाती हूंदई, अदा भाउ जी तुंहिंजी त कान पाती अथसि, भला असां चरियाउनि जे मथे रखंदा पिया, असांखे होश कोन्हे छा? तो वांगुरु असां 30 इंचनि जो पांचो बि करे ओ जूतनि हेठां वञे, ख़बर धणी खे कान्हे त मुंहिंजी सलवार वञे किरां पई। अहिड़ा बेफ़ाला सीम कोन्हे। अफ़ाल हूंदो आहे इंसान में, खाइण जो, पीअण जो, उथण जो, वेहण जो। छा लिबास तव्हांखे अल्लाह जो रसूल कोन ॿुधाए ॾिनी त लिबास कहिड़ो हुअणु घुरिजे, तुंहिंजा कपिड़ा कहिड़ा हुअणु घुरिजनि, तूं कहिड़ो पाईंदे? फरमाया मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सलवार भेड़नि जे हेठि हूंदी, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ला यंज़ुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम, न अल्लाह हुन सां ॻाल्हाईंदो, न हुनखे पाक कंदो, हुनजे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। तूं सम्झी छा थो सलवार खे? तूं मामूली ॻाल्हि सम्झी आहे? नादान, तूं नादानी में होश में अच, होश में अच। होश ईंदई जॾहिं ईंदे न तव्हां खां पोइ तोखे सॼी ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त दीन थींदो छा आहे, मज़ाक थींदी छा आहे। क़ुरान चवे थो बाना अच, उहो ॾींहुं तोखे यादि आहे। फ़त्तख़ज़्तुमूहुम सिख़रिया हत्ता अंसौकुम ज़िक्री व कुंतुम मिनहुम तज़ाकून। जी तव्हां ते मस्तियूं कयूं, मज़ाक़ूं कयूं ऐं तव्हां ते खिलूं कयूं। पर ॾिस
इन्नी जज़ैतुम अल-यौम बिमा सबरु अन्नहुमुल फाइजून। इन्हनि सब्र मां कमर तोखे को बि मोट कान ॾिनो, तोखे को जवाब कोन ॾिनो, पर अॼु हिननि खे मूं कामयाब कयो। ही जन्नत में आराम सां तूं पंहिंजो खाइण जो खाइण बि ॾिस, पंहिंजो पाइण जो पाइण बि ॾिस। ॾिस त सही हिननि वारी ज़िंदगी तुंहिंजी ज़िंदगी ॾिस कहिड़ी थी वई। ऐं चवंदा त खिलण जो चई साईं तुंहिंजा फिराण खे दूर पिया भाई बाबा खिलनि पिया त छा थियो फ़र्क़ु भला कंहिंजे खिलण सां को तूं घटि थींदे छा? तुंहिंजी इज़त कंहिंजे खिलण सां घटि थींदी छा? सुवाल ई पैदा कोन्हे थींदो छा? अलाह हुनखे ॿुधाई पियो चए ॾिस त सही तूं पंहिंजो खाइण ॾिस रहण ॾिस। इन शजरत ज़क़ूम तामुल असीम कल मुहल यगली फिल बुतून कगलील हमीम। जी ज़क़ूम जो वण गुनाहगार जो खाधो हूंदो ईअं हूंदो जीअं विझड़ियल टामू हुजे। टामू ॾिसो त टामू टामे खे जॾहिं ॿाहिरि ॾींदे कीअं सफ़ा ॻाढ़ो थी वेंदो आहे। इहो उन्हनि खे प्यारियो वेंदो। अल्लाह जी पनाह सूरत दुखान पढ़ी ॾिस मुस्लमान। यगली फिल बुतून कगलील हमीम थी पेट में ईअं बड़कंदो जीअं देगड़ी बाहि ते बड़के। हिनखे जॾहिं खाधो ॾिनो वेंदो अल्लाह चए थो त जीअं ई पेट में दाख़िल थींदो छो जो हज़ारे सालनि खां उन ई बुख पिया मरंदा मजबूरी आहे पीअणो पवंदो को हल न आहे। क़ुर चए थो जीअं पीअंदा हिन जे पेट में ईअं बड़कंदो जीअं देगड़ी बड़के। मथां छा चवंदो अलाह चवंदा मथे ते बाणोसि हिन जे मथे ते बि न आयो जीअं पेट पियो बड़के तीअं दिमाग़ में हिन जो बड़के ख़बर पए। उनखे अल्लाह चवंदो फ़रिश्ता चवंदा चखड़े दुनिया में वॾी इज़त वारो हुए वॾे नाज़ नखरनि वारो वॾे माननि वारो हुए वॾो पाण खे नज़ीफ़ ऐं पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो सम्झंदो हुए। चखना अलायो दुनिया में तूं कहिड़ी तुंहिंजी लय हूंदी साहब अञा को लथो ई कोन्हे गाॾी मां हल बिना हितां हुतां वॾे प्रोटोकॉल में नौकर पिया अचनि को किथां पियो छिके को किथां पियो छिके ऐं वरी जे साईं आयो फाटल कपिड़ा मुंहिंजा वोटनि जे वक़्तु में साईं तो कीअं थो अचे 5 साल खां पोइ हुनखे यादि ईंदो आहे त हा यार लिस्ट ॾे बाबा मुंशी साहब केरु के किथे मोह आहे। अख़बार में पढ़ियो ए साहब निकिता तज़ियतुनि ते उन ॾींहुं को नओं कुता जो फोतगी थी वई त हमरा चयोसीं मरण वारनि सां असांजा सुठा तालुकात पीए जॾहिं मार भली चुप त करे मरण वारी माई हुई तूं चई छा पियो माराईंदे छा पाण मरंदे असांखे माराईंदे। माना एतिरो होश में अंधा थी पवंदा आहिनि हुकूमत जे पोयां यकीन कयो। ही वरी ख़ुशि आहे वाह ख़बर थी वॾेरो आयो वॾेरे खे तुंहिंजो लाचार थोड़े उनखे हो पंहिंजे वोटनि जो लाचार तोखां वठी वियो पोइ 5 साल मूंखे ॻोल्हे करे ॾेखारिया तूं वठंदसि हुन दर ते तुंहिंजे लाइ दरवाज़ा बंदि आहिनि यादि रखजां। ही मिड़ी तव्हांखे ॿिया बेवकूफ़ बनायूं ऐं असां हू ई चरिया माण्हू जंहिंजे पोयां लॻो त छॾियूं चवंदा अलाह फरमायो ॾिस तूं पंहिंजो खाइण ॾिस हिननि जो ॾिस तूं पंहिंजो रहण ॾिस हुनजो ॾिस हुनजो रहण कीअं आहे। मुत्तक़ीन फ़ीहा अलल अराइक ला यरून फ़ीहा शम्सन वला ज़महरीरा वदानियत अलैहिम ज़िलालुहा वज़ुल्लिलत क़ुतूफ़ुहा तज़लीला वयुताफ़ अलैहिम बिआनियतिन मिन फ़िज़्ज़तिन वअक्वाबिन कानत कवारीर मिन फ़िज़्ज़तिन क़द्दरूहा तक़दीरा वयुस्क़ौन फ़ीहा कअसन कान मिज़ाजुहा ज़ंजबीला ऐनन फ़ीहा तुसम्मा सलसबीला वयतूफ़ अलैहिम विल्दानुन मुख़ल्लदून इज़ा रअयतहुम हसिबतहुम लूलन मंसूरा वइज़ा रअयत सम्म रअयत नईमन व मुल्कन कबीरा। अल्लाह चवंदो ॾिस तूं पंहिंजी पोशाक ॾे तूं पंहिंजी रहणी सहणी ॾे ॾिस ऐं जेके मुंहिंजा बाना हुआ मुंहिंजा ताबेदार हुआ जिन ते तूं ठठोलूं कंदो हुए न अरे हिन शिकिल ॾिस छो चई हीउ सियाण जन्नत में बि
अब जन्नत तुझे हथ में हुई आहे या तू ठेकेदार मुला भी ठेकेदार कोन्हनि मुल्हनि जे आसरे ते न लॻिजो त साईं मौली साहिब चओ त तूं जन्नत में वेंदे न बाबा असां पंहिंजी ज़िमेदारी कोन था खणूं केरु जन्नत में वञे केरु जहन्नम में वञे अल्लाह जो फज़ल अमल कोन छॾाईंदा अमल ज़रूरी आहिनि पर उन अमलनि सां गॾु फज़ल जो फेरो कंदो त जन्नत में वेंदासूं उनजी रहमत खपे तूं पंहिंजे अमलनि ते घमंड न कंदो कर यादि रखंदा पोइ अल्लाह फरमाए थो त टेकू लॻाए वेठा हूंदा तख़्तनि ते वॾनि तख़्तनि ते न हिननि खे गर्मी लॻे न हिननि खे सी लॻे अहिड़े माहौल में हूंदा नौकर चाकर हूंदा कवारीर मिन फिज़्ज़तिन क़द्दरूहा तक़दीरा ची घुमंदा पिया नौकर चाकर जी गिलास केड़ंदा ची गिलास में चांदी जा पर शीशे जा हूंदा अल्लाह जो रसूल फरमायो जन्नत जो हिकिड़ो कख ॾिसो त कख जी पाण यार अख में कख पियो आहे कि दुनिया वमा फिहा में जेको कुछ भी आहे न उन वो कख उन खां बेहतर आहे एॾी नेमतूं अल्लाह ताला जो कंहिंजे लाइ जे नेक अमल कया जिनके साॼे हथ में किताब मिलियो जिनके खाॿे हथ में किताब मिलियो उन जे लाइ जहन्नम आहे त मुंहिंजा मोहतरम ई ज़िंदगी एतबार आहे ही तव्हांजे खीसे में हर हिकु माशाअल्लाह नंढे वॾे मोबाइल ज़रूरु आहे पर जॾहिं तव्हां दुकानदार खां वठणु वेंदा आहियो छा चवंदा आहियो बाबा हिनजी गारंटी ॾे गारंटी कान्हे कुझु त ॾे बाबा 24 कलाक तोखे गारंटी आहे घणा कलाक तोखे 24 सेकंड जी मोहलत कान्हे तुंहिंजी आहे 24 सेकंड जी मोहलत आहे तो वटि गारंटी आहे मूं वटि आहे त 24 सेकंड जहिड़ो रहंदुसि जॾहिं असांजी ज़िंदगी जी गारंटी न आहे त पोइ एॾी अल्लाह खां बेरुखी छाजी अल्लाह जे दर खां दूरी छाजी ही क़ुरान खां परे छो पैगंबर जी सुन्नत खां परे छो हिन क़बर खे असां छो विसारियो आहे असां हशर खे छो विसारियो आहे असां पंहिंजे जेको असल मक़सदु आहे उनखे छो विसारे छॾियो अल्लाह जा बर मोटी अचो वापसि थियो अॼु बि टाइम अथव अॼु बि वक़्तु आहे रब चए थो बाना मोॾे मोट कर माफ़ी घुर तौबा कर आईंदे न कजां मूंसां वाइदो कर तुंहिंजा सभु गुनाह धोपिजी वेंदा तुंहिंजूं सभु ख़ताऊं माफ़ करे छॾींदुसि पर शर्त आहे तो बि अहिड़ी कजो आईंदे गुनाहनि खां माफ़ी वठ इंशाअल्लाह तुंहिंजे लाइ माफ़ी आहे बसि रब खां इहा दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे असां सभिनी खे दुनिया जे फ़िक्रनि सां गॾु असांखे आख़िरत जो फ़िक्र अता करे मरण जो फ़िक्र अता करे क़बर जो फ़िक्र अता करे जेको तन्हाई जी आहे अकेलाई जी आहे ऊंदाह जी आहे उते बिजली बि कान हूंदी बिजली पर तुंहिंजे अमलनि जी हूंदी रोशनी हूंदी पर तुंहिंजे अमलनि जी हूंदी हीअ पाण खे रोशनी ते जे हूंदी तॾहिं कंहिं कम जी कान मता थियनि बल्ब घुमाए कई भई मुंहिंजे क़बर में हणी वञो रोशनी ते इन जी का ज़रूरत कान्हे रोशनी तव्हांजे मुंहिंजे अमलनि जी आहे बसि रब खां दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।